आयो लाल सभई चओ झूलेलाल। चालीहो साहिब चालू थियण वारो आहे। 16 जुलाई खां चालीहे साहिब जा विर्त चालू थींदा। अॼु पाण चालीहे साहिब जे विर्त जी जानकारी वठूं था। चालीहो साहिब जा विर्त रखण जा नियम हूंदा आहिनि। चालीहे साहिब जा विर्त 40 ॾींहं रखिबो आहे। चालीहे साहिब जो विर्त उन में सात्विक भोजन खाइबो आहे। हिकु टाइम सात्विक भोजन खाइबो आहे। पट ते वेबो आहे, पट ते सुम्हबो आहे, दाढ़ी ऐं वार न लाराइबा आहिनि ऐं ब्रह्मचार्य जो पालन कबो आहे। इन रीति सां चालीहे साहिब जो विर्त रखिबो आहे। चालीहे साहिब जे विर्त में रोज़ु अखो पाइबो आहे, रोज़ु ॾीओ ॿारबो आहे। ईअं चवंदा आहिनि त जेको 40 ॾींहं झूलेलाल ते चालीहे साहिब में ॾीओ ॿारींदो आहे उन जी सभु मनोकामनाऊं पूर्ण थींदियूं आहिनि। आरती पलव ऐं पंजरा ॻाए करे ईअं करे चालीहे साहिब जो विर्त पूरो कबो आहे। इहा चालीहे साहिब जे नियमनि जी जानकारी तव्हां सभिनि ताईं पहुचायो ऐं पंहिंजे ॿारनि खे ऐं सभिनि खे ॿुधायो। जिन वटि इहा जानकारी मिलंदी हुन ते झूलेलाल साईंअ जी कृपा मिलंदी। तव्हां सभु सिंधियुनि खे ई सिंधी समाज एकता चैनल खे लाइक, शेयर ऐं सब्सक्राइब करणो खपे। जय झूलेलाल।